नाज़रीन, सॼी सिंध जियां ॾखण में बि सक़ाफ़ती ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। नौजवान इतिहाद ऐं सहाफ़ियुनि पारां शानदार रैली कढी वई आहे। उन्हीं हवाले सां ॾिसूं था शकील धारेजो जी रिपोर्ट। समूरी सिंध जियां ॾखण शहर में भी 4 डिसंबर सक़ाफ़ती ॾियारो अचो देश पंहिंजे खे ॿीहर गॾियूं था, अचो सिंध वासियुनि खे ॿीहर गॾियूं था। आवाज़ टीवी जे सिरे हेठि भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो आहे। ॾखण में नौजवान इतिहाद ऐं प्रेस क्लब ॾखण जे सहाफ़ियुनि जी अॻवाणीअ में शहरनि पारां शानदार रैली कढी वई। रैलीअ मासूम ॿारनि आवाज़ टीवीअ जा बैनर हथनि में खणी शिरकत कई, जॾहिं त नौजवाननि नंढनि तोड़े वॾनि समेत शहरनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां वॾे अंग में माण्हुनि अजरक टोपी पाए शिरकत कई। उन मौक़े ते रैलीअ में शरीक माण्हुनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ओ कहिड़े कम जा गुलाब जा बेल जा गुलड़ा, मूंखे प्यारा ही सिंध वारा, मूंखे प्यारा ही सिंध वारा, ओ ये टोपी अजरक वारा, ओ कहिड़े कम जा गुलाब जा बेल जा गुलड़ा, मूंखे प्यारा ही सिंध वारा। ये असांजो ईद खां वधीक ॾींहुं आहे। टोपी अजरक कल्चर डे असांजो अज़ीम ॾींहुं आहे। हिन असां ॾींहं खे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। इहो तमामु सुठो अमल आहे। हर साल जीअं हिन साल बि ॾखण शहर में हीउ ॾियारो मल्हायो वियो आहे। इन में मीडिया वारनि जो तमामु घणो किरदारु आहे। ख़ासि करे मां आवाज़ टीवी वारनि जो जेको आहे न बेहद शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हर साल इनवाइट बि कंदा आहियो ऐं प्रोग्राम बि मुसलसल कल्चर डे जा मल्हाईंदा आहियो। असांखे ॾाढी ख़ुशी आहे। असां नंढड़ा ॿार वॾा या उन खां जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि उहे हिन रैलीअ में शरीक आहिनि ऐं असां ॾाढो सुठो हिते इंजॉय करे रहिया आहियूं ऐं अॼु ॾाढी असांखे ख़ुशी महसूस थी थिए। हीअ असांजी क़ौमी ईद आहे। हिन में जेके असां टोपियूं अजरक कुआड़ियूं ऐं जेके बि सिंध जूं असांजी रीतियूं रस्मूं उन ॾींहं ते इहे असां पाए करे दुनिया खे इहो मैसेज ॾींदा आहियूं त सिंधी हिकु क़ौम आहे ऐं इहा पुरमन ऐं मज़हब क़ौम आहे। अवां रैलीअ में शरीक माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त आवाज़ टीवीअ जे सॾ ते सक़ाफ़ती ॾियारो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। सक़ाफ़ती ॾियारो असां सिंधियुनि लाइ क़ौमी ईद आहे ऐं आवाज़ टीवीअ जी टीम जस लहिणो जिन सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कयो आहे। शकील अहमद धारेजो, आवाज़ टीवी न्यूज़ ॾखण।